जी नाज़रीन ठुल में फुर दौरान मज़हमत बेदर्दी से क़त्ल थियल नौजवान की जनाज़े नमाज़ अदा कई वई। वाक़े खिलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल करे धरणो हयो वियो आहे। उन हवाले से पेश है यासिर कुंडरानी की ये रिपोर्ट। जी बिल्कुल, ठुल में चोरियों फुर धाड़ा रोज़ जो मामूल बढ़ियल आहिनि। गुज़िरियल ॾींहुं ठुल जे ए सेक्शन थाने जे हद में नूनारी पीसे जे मालिक हाफ़िज़ मोज़म नूनारी का लख रुपया फुर करे मज़ामत ते खेस उन्हीं के जो शहीद किया वियो। इन हवाले से हितां जे ठुल जे सियासी समाजी मज़हबी धुरनि समेत उन्हीं जी वारसनि पारां जो मेन रबर चौक ते एहतिजाजी धरणो लगायो वियो आहे। इन हवाले से मौजूदु धरणे में शरीकनि सां ॻाल्हि ॿोल कंदा सदन जो छा चवणु आहे। मां सम्झां थो शहीद मुआज़म अली रहमतुल्लाह अलैह जो क़त्ल पूरे ठुल जो क़त्ल आहे। असांजो को रिश्तेदार त न हुयो, लेकिन शहीद मुआज़म रहमतुल्लाह अलैह जे राति क़त्ल जी ख़बर ॿुधी करे यकीनन सॼी राति निंड न आई आहे। छो त शहीद मुआज़म रहमतुल्लाह अलैह हिकु शरीफ़ शाइरी हुयो, इंतिहाई भलो माण्हू हुयो। इंतिहाई मज़लूमाना शहादत आहे। पूरा सिंध हिन महिल बदअमनी जी लपेट में आहे। हाफ़िज़ मुआज़म नूनारी असांजी जमात जो कारकुन हुयो। असां यानी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। ज़िले जैकबाबाद जी इंतज़ामिया का मुतालबो था कयूं त कातिलनि के फिलफोर गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। गुज़ारिश था करियूं SSP जैकबाबाद के, DSP ठुल के ऐं ख़ासि करे SHO ठुल जुमानी साहब तव्हांजो नालो ॿुधो आहे, पर हिन में असांखे का बि तव्हांजी पेशरफ़्त नज़र न पई अचे। इन जे करे इहो सम्झी छॾियो त ठुल जा शाइरी कॾहिं बि ख़ामोश न रहंदा। ऐं तव्हां ॾिठो आहे जॾहिं बि ठुल में को ज़ुल्म थियो आहे त उन में सभई शाइरी ईअं यकजा थी गॾु बीठा आहिनि। जीअं अॼु तव्हां ॾिठो त उन्हनि पंहिंजे बज़ा ते ख़ुदि पाण हड़ताल करे इहो साबित कयो आहे त हू शहीद हो। एक दादागिरी एक धाड़ेलन जो राज ठुल शहर में कायम थी आहे। जेको भी धंधो कारोबार करे तो शहरी माण्हू उन खां मंथली वठण जो हिकिड़ो नओं सिस्टम शुरू थियो आहे। पुलिस जे थाणे जे 200 फुट ते जेको आहे उहो वाक़ियो थियो आहे। थाणे जी इंतज़ामिया अलाए काॾे गुम थी वई आहे। सूबेदार अलाए कहिड़े निंड पे सुतो पियो आहे। DSP अलाए किथे तो गुम थो वते। हिन वाक़े खे मां इंतिहाई गहराई सां ॾिसी करे इहो सम्झां थो त जीअं असां आम चवंदा आहियूं त पुलिस खे सभु ख़बर आहे, ईअं ई महसूस थिए थो त पुलिस उन जगह ताईं पहुती आहे। पुलिस खे सभु ॼाण आहे। यासिर ॾिसां बि बिल्कुलु पुलिस ख़ामोश आहे। पुलिस जी मुलविसी जे करे हीड़ो वाक़िया थियनि पिया। ही कश्मीर कंदोकोट ठुल खे बणाइण चाहिनि पिया। ठुल हिकु उहो शऊर वारो शहर आहे जे हमेशह बहितरीन डॉक्टर इंजीनियर कढिया आहिनि। सो मां इंतज़ामिया खे इहा गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा अखियूं तव्हां खोलियो ऐं शहीद जा जेके बि क़ातिल आहिनि उन में जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे जेको आहे सो सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में असांजो जेको एहतिजाज आहे इहो जारी ऐं सारी। सभ खां पहिरियों असांजी जेका रियासत हूंदी आहे, असांजी जेका इंतज़ामिया हूंदी आहे, इवन डिस्ट्रिक्ट लेवल ते, उहा असांजी ज़िम्मेदार हूंदी आहे। रियासत असांजी माउ आहे। असांजी जान जो तहफ़ुज़, असांजे माल जो तहफ़ुज़, असांजी ज़िंदगी जो तहफ़ुज़ उन्हनि जे हवाले जेके असांजी एग्ज़ीक्यूटिव आहे, उन में पुलिस बि आहे, असांजा इदारा बि शामिल आहे। दहशतगर्दी आहे हिकिड़ी वॾी जेको आहे त नाजाइज़ी आहे। अॼु कोई ठुल जो कारोबारी जेको आहे त बाशिंदो महफ़ूज़ न आहे ऐं हर टाइम हर वक़्तु ॾींहुं हुजे या राति हुजे ख़ौफ़ में वरतल आहिनि ऐं पंहिंजो जेको आहे त हाणे कारोबार करणु वॾी हिकिड़ी ॾुखी ॻाल्हि थी वई आहे। असां SSP जैकबाबाद खां DIG साहब IG साहब खां भरपूर मुतालबो कयूं था त जेको आहे त ऐं हिन जेको एॾो वॾो सान्यो थियो आहे ठुल में ऐं असांखे इहो हाणे ठुल शहरनि खे इहो ख़ौफ़ वठी वियो आहे त जीअं कंदकोट ऐं कश्मीर में वाक़िया थियनि था त हिते बि इहे हाणे वाक़िया आम थी विया आहिनि। हिन मामले खे पंहिंजो मामिलो सम्झां थो। छो हे जेकी नाजाइज़ी थी आहे, हिकिड़े तमामु सुठे इंसान खे शहीद कयो वियो आहे, हिकिड़े सुठे शहरदार खे शहीद कयो वियो आहे। उनजो हिकु भाउ फैज़मंद असांजी पार्टी जो उहिदेदार बि आहे ऐं असां इहो चाहियूं था पीपल पार्टी सिटी जे तरफ़ां, पूरी पार्टी जे तरफ़ां, त जेके बि मुजरिम आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ते सज़ा न ईंदी ते असां हिन सां गॾु हूंदासीं। कैमरामैन अशरफ अली भट्टी सां गॾु यासिर कुंडरानी, द TV न्यूज़।